सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तू जैसी तई मुझे कह न कह मसले में टंग न तोड़ाई न तो मज़ो कोन थो अचे। मां तोसां दुश्मनी खत्म करण तो चाहियां ऐं तू न दुश्मनी के वधाइण तो चाहीं। गांव मां तोसां का बि दुश्मनी नथो वधायां, पर इहो जेको कुछ थियो इहो सभु इत्तेफाक साजो इत्तेफाक। बाक़ी तू छा तो समझी तू तो मां तोसां इहो सभु कुछ ॼाणे वाणे तो कयां। जानी वाणी न कयो थई ऐं इहो सभु इत्तेफाक आ त पोइ और तू मुझे हवाले कर। इन औरतुनि सां तुंहिंजो रिश्तो कहिड़ो आहे? छा लॻनि तुंहिंजूं इहे मायूं तुंहिंजे हवाले कयां? हिकु मुंहिंजी ससु आहे ऐं ॿी हुनजी भेण। हिन खां वधीक कहिड़ो रिश्तो हुजे मुंहिंजो हुननि सां? हा हाणे जॾहिं मुंहिंजी सॻी भेण तुंहिंजे दर ते आई त तो मुंहिंजे हवाले कई, हा एॾो सखी सम्झो अथई या मूंखे? ग़लतफ़हमी में ही कोई औरतूं मां बिना ॻाल्हियुनि जे तुंहिंजे हवाले छो कयां? हिन जो मक़सदु त तूं पंहिंजा पुराणा प्लान मूंसां करणु थो चाहीं। प्लान मां तोसां नथो कयां थो नवाब ख़ान, पर इहो तोसां कुदरत वारो थो करे। तो मूंसां गॾु कई आहे, हर हंधि मुंहिंजे लाइ वठी तो खॾूं खोटरींदो। कहिड़ी चङाई कई अथई मूंसां। नवाब ख़ान चवणी हिकिड़ी आम आहे, जॾहिं ॿेले खॾ खटबी आहे त उन में किरंदो माण्हू पाण आहे। तोसां बि इहो कुझु थी रहियो आहे। बाक़ी बिना ॻाल्हियुनि जे औरतूं त मां तुंहिंजे हवाले हर किस न कंदसि। वॾो कमीणो शख़्स आहे सजावल, वॾो कमीणो आहे। नवाब ख़ान जेकॾहिं तुंहिंजी नज़र में मां कमीणो आहियां, तूं त उहो बि न आहीं। अञा का इन्हनि खां बि ऊची ज़ात ईअं खणी चइजे त कमीणनि जो सरदार आहीं नवाब ख़ान। सजावल थोड़े जो असांजो ठाव न आहे थी, पर असांजी दुश्मनी दबजी वई आहे। जेकॾहिं दबजी वई आहे त उनखे उते रहण ॾे। जेकॾहिं मां हथियारनि में बारूद भरियो त तुंहिंजो नस्ल तबाह करे छॾंदुसि। नवाब ख़ान, मुंहिंजो नस्ल तबाह करण जे लाइ तोखे ॿी ज़िंदगी घुरबी, छो त तो लाइ इहा ज़िंदगी तमामु थोरी पवंदी जो तूं सजावल ख़ान जो नस्ल तबाह करेसि। छो पियो मौत खे दावत ॾी? सजावल मौत खे दावत न ॾे। तो बार बार मूंखे नवाब ख़ान मारण जी भरपूर कोशिश कई आहे, पर तूं हर चक्कर पंहिंजी कोशिश में नाकाम वियो आहीं। पोइ तूं कीअं थो चईं? कीअं थो चईं त तूं मूंखां पासीरो थी वियो आहीं? हा, ऐं कीअं तुंहिंजे हथियारनि जा मुंहं मूं तरफ़ न आहिनि? कीअं थो चई सघीं इहो तूं? छो पंहिंजी ऐं मुंहिंजी बर्बादी खे दावत थो ॾी सघां? जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थी थो वञे त पोइ छो पाण हिकु ॿिए जो रत वहायूं? पर मुंहिंजो रत तूं वहाए चुको आहीं नवाब ख़ान। कमी कहिड़ी छॾी अथई? ॻाल्हियुनि में अच। जेकॾहिं इहो मूं मथां साबित थी वियो नवाब ख़ान जो तोसां वाइदो आहे, संग चटी में ॾींदोमांइ संग। नवाब ख़ान, इहे ॻाल्हियूं उन्हनि सां कर जेके तुंहिंजी फितरत खां वाक़िफ़ न हुजनि। मां जॾहिं बि ॻाल्हियुनि लाइ तोॾे कदम वधायो आहे, धोखे ऐं फ़रेब खां सवाइ मुंहिंजे पल्ले कुझु बि न आहे पियो। बाक़ी जिन तो मथां भरोसो कयो, नवाब ख़ान तुंहिंजे घर में वेठा से त सब जा सब बर्बाद थी विया।
हाउली मां अंदर अचण जी इजाजत आहे? मां अंदर अची सघां थो? निभागा अंदर त आयो आहीं, बाक़ी छा मुंहिंजे सीने ते चढ़ंदे छा? वरी बि इजाजत वठण लाज़मी आहे भाउली मां। अहिड़ो कॾहिं शरीफ़ थियो आहीं जो इजाज़त मोकल वठी आई पोइ ईंदे घर में मां तोखे सुञाणा थो? आ शराब त मां शुरू खां वठी आ, मां वॾो शरीफ़, असांजो खानदानी शरीफ़। ख़बर आ जेतिरो तूं शरीफ़ आहीं मां तोखे ईअं सुञाणा जीअं ओड कॾहिं के सुञाणे। शरीफ़ आहियां, शरीफ़ आहियां। ॻाल्हि त ॿुधली मां, घर जो कमु कंदे केॾो न ठहीं थो। अड़े बचुल जे हूंदे न इहे थावणा धोइयां, बुहारो करियां, मानी पचाइयां, त वेचारी बचुल हिन महिल दर बदर त न हुजे हा न, पंहिंजे घर में न वेठी हुजे। उहो मां कमु कयां, पर तूं बि छॾी न बचुल खे। मां निकिरां थो जेॾी कंहिं महिल मुंहिंजे घर भॻो बीठो आहीं, मां तो चवां जूता खाधा अथई अञा बि खाईंदे। आठाणी माठ वधीक गंद न कर। इहो ॿुधा त बचुल वेचारी जो किथे ॾस पतो मिलियो या? बचुल जहिड़ी हूंदी त ॾस पते जी मां ख़बर बि ॿुधाए। बचुल खे मारे लोढ़े छॾियुमि बचुल वई। हिन जो मक़सद त मुआरो भेणी वो मखण सही पियो चवे न। छा पियो चवे मखण? इहो ई पियो चवे त बचुल जे खून जो केस लीमे जे मथां करणु घुर्जे। हुन करे असां थाणे ते वञी और तुंहिंजे मथां बचुल जे खून जो केस था दाख़िल करायूं। बचुल तुंहिंजी कहिड़ी भेण आहे जो हुनजे पारां तूं वञी केस कदेई, एफआईआर कराईंदे पुलिस वटि? तुंहिंजो बचुल सां वञे छा? हाँ, जूता अञा हणाई न हणाई ॿुधा? ओचड़ा त पुलिस हाणी तोखे हणंदी। पुछी थो न बचुल सां मुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? मुंहिंजी पाड़े वारी, ऐं पाड़े वारी जो ख़्याल पाड़े वारो न कंदो त ॿियो केरु कंदो? अॼु ई मां वञी पुलिस चढ़ाए थो अचां, पोइ तोखे ख़बर पवंदी त घणे वीह सौ आहे। ओ सालू, ओ निभागा पी ॻाल्हि ॿुध। निभागो पुलिस वठी आयो, पोइ मुंहिंजे लाइ त वॾो मसइलो थी वेंदो। अलाह ख़ैर करे। जेके बरनि में रुली विया उन्हनि नवाब खान सां धोखो ऐं फरेब कयो। उन्हनि जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे, उन मां इबरत हासिल कर। साजावल, मां हिकु दफ़ो ॿीहर चवां थो त मुंहिंजी दुश्मनी खे पंहिंजी इच्छीअ में न विझ। हिन में तुंहिंजी भलाई अथई। कसम पैदा करण वारे जी साथ जो नवाब खान तो मां तुझी दुश्मनी का खौफ ज़दा न आहियां, पर तुझी दोस्ती खां विझंदो आहियां। छो तूं वो मुनाफिक माण्हू आहीं जेको दोस्तनि खे घुराए उन्हनि सां हथ मिलाए खीर खंड प्यारण जे बहाने ज़हर जा वटा प्यारींदो आहीं, जंहिंजो मिसाल मीर मूसा ऐं दरिया खान मूं साम्हूं आहिनि, जेके हर दम तुंहिंजे लाइ सिर ॾियण लाइ तयारु रहंदा हुआ। पर तो हमेशा उन्हनि जे सिर खे वठण जी कोशिश कई नवाब खान। हाणे बि तूं इहो थो चाहीं त जीअं सिजावल खान सवलाई सां तो अॻियां अची पंहिंजो गंद झुकाए, त जीअं तूं आराम सां मुंहिंजे गंद मथां कापी हलाए सघी। तुंहिंजे दिल में मुंहिंजे लाइ त वॾो ज़हर भरियल आहे, वॾो ज़हर। जेसीं ताईं तूं हुन ज़हर खे दिल मां ॿाहिरि न कढंदे, तेसि ताईं असां कॾहिं बि हिक ॿिए सां ठही कोन सघंदासीं। नवाब खान, जॾहिं तूं पंहिंजे दिल मां बुग़्ज़ कढी नेक नियती साम्हूं वठींदे न, त मां तोसां हथ मिलाइण में का बि हॿक महसूस न कंदुसि। ॾिस सजावल, मुंहिंजा हथ साफ़ है। नवाब खान, तुंहिंजा हथ त साफ़, पर जेका छुरी तुंहिंजे बगल में लिखल उनखे केरु मोह ॾींदो? हाँ? अॼु जेकॾहिं नवाब खान खे ख़बर पवंदी त नवाब खान पंहिंजा माण्हू वठी हिते अची पहुचंदो, मला हू पहुची वियो हूंदो। पोइ त असांखे
नवाब खान जे हवाले कयो वेंदो। न भेण, नवाब खान जे हवाले कोन कंदा। तूं सजावल जी ताक़त खे नथी सुञाणे। सच दी ही नवाब खान का वधिक ताकतवर है। हा मूमल, जॾहिं नैना बि घर मां निकिती न त उन बि हिते जी पनाह वरिती हुई। नवाब खान न चोटीअ जो ज़ोर लाथो हुनखे वापसि करण लाइ, पर सजावल हुनजी हिक बि न ॿुधी हुई। इन जो मतलब इहो है त असां हिते महफूज़ आहियूं, असांखे को बि ख़तरो न आहे। हा मुंहिंजी भेण, असां हिन घर में जेतिरा ॾींहं बि आहियूं असांखे को ख़तरो बि न आहे। जॾहिं असां हितां निकिरी ॿाहिरि वयूंसीं न त नवाब खान असांखे ज़िंदा कोन छॾींदो। अदी असां सॼी ज़िंदगी हिन घर में त रही नथी सघूं। इन ॻाल्हि जो हल सजावल कढी ॾींदो असांखे। तूं को बि ख़ौफ़ न कर भेण, तूं मज़बूत हथनि में आहीं। सजावल, असां पंहिंजो पाण में दुश्मनी खे छो न केतिरो बि वधायूं, अॻे पोइ त ॻाल्हियूं थियणियूं आहिनि। पोइ छो तूं हाणे ॻाल्हियुनि खां पासीरो तुरण चाहीं? नवाब खान, जॾहिं तूं बुग़्ज़ कढी अची मूंसां हथ मिलाइण जी कोशिश कई न त मां पोइ ते न हटंदुसि। सजावल, जेकॾहिं तोखे मूं ते भरोसो न आहे, मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे, त पोइ ॻाल्हियुनि जे विच में रखूं था भलो साईं, पोइ त तोखे एतबार ईंदो। ठीकु आहे नवाब खान, ॿुधाए ॻाल्हियूं कॾहिं थो रख? पोइ ॻाल्हियूं अॼु ई रखूं था, बल्कि राति। छो एतिरो जल्दी छो ऐं छाला? कुझु ॾींहं त सब्र कर। मां कुझु ॾींहं सब्र कयां त तूं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो कढी? इन करे तोखे ॻाल्हियुनि जे लाइ मुंहिंजी ताक़त न नवाब खान, न हिन चकर ॻाल्हियूं तुंहिंजी ताक़त कॾहिं बि कोन थींदियूं, छो त हिन चकर ॻाल्हियूं मुंहिंजी ताक़त थी। ठीकु आहे सजावल, मां ॻाल्हियुनि जे लाइ सुभाणे तव्हां वटि ईंदुसि, पर मूंसां वाइदो कयो त तव्हां औरतुनि खे कोर्ट में पेश कोन कंदव जेसिताईं असांजे विच में ॻाल्हियूं नथी थियनि। न चढ़ंदी कोर्ट? मां तुंहिंजी ज़बान ते एतबार कयां थो, मां अची तेसिताईं तव्हां ॻाल्हियुनि जी तयारी करे वठो। वक्त निभागे के शहर में भी ॾाढो ॻोल्हियोसीं, ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियासीं, उते बि हथ न आयो। आखिर केतिरो लिखंदो चाचा, असांजे न त पुलिस जे वर त ज़रूर चढ़ी वेंदो। वक्त मां चवां तो पुलिस खां अॻु में असांजे रुख चढ़ी वञे, ॿई टंगूं फञी वो पुलिस जे हवाले कयां, बाक़ी जिंदगी हो जेल में रेड़ियूं पाईंदो वते, अहिड़ियूं त टंगियूं भञांस जो टंगियूं खिरखिना करे छॾियांस। चाचा साईं, जेकॾहिं इहो कमु असां न करे सघियासीं त पुलिस ज़रूर कंदी, छो त मीर खे नवाब खान कॾहिं बि बख़्श न कंदो। न सर, हिते ना आहे सर, तव्हांखे ग़लति इतला मिलिया। के बि इतला नाहिनि मिलिया। हिन मोतबर जो कमु आहे ॿियनि खे परेशान करणु। हा शेर अली, मुंहिंजो कमु आहे ॿियनि खे परेशान करणु, पर मां आम खे न आहियां कंदो, मां उन्हनि खे परेशान कंदो आहियां जंहिंखे मुंहिंजे अख में सूअर जो वार नज़र न ईंदो। तुंहिंजी अख में भल सूअर जो वार पियो हुजे
असांखे को एतिराज़ कोन्हे। हाणे करणो मूंखे इहो आहे त तुंहिंजी इहा अखि जंहिंमें सूअर जो वार आहे इहा पूरी जो पूरी ॿाहिरि कढणी पवंदी। न अखि हूंदी न सूअर जो वार हूंदी। तूं कढंदे अखि? आओ अच कढ मुंहिंजी अखि। ॾिसो साहब, ॾिसो हिते तव्हांखे कुझु बि न आहे मिलियो, चाहे कंहिंखे परेशान न करे। छॾीस उमर, छॾीस। मूंखे चङी तरह ख़बर आहे ही कंहिंजी चुरच ते आयो आहे। भले ॾेखारे आकड़ मूंखे, ॾेखार आकड़। शेर अली, तो मुंहिंजी आकड़ ॾिठी किथे आहे? दुआ कर त लाक बि न ॾिसणो पवई, न त मां तोखे अहिड़ी आकड़ ॾसींदुसि जो तूं सॼो सारो भोर भोर थी वेंदे। बेदार, शेर अली खे भोरण वारो अॼु ॾींहं ताईं पैदा ई न थियो आहे। तूं छा शेर अलीअ खे भोरी दे? सौ गिदड़ मिली करे बि शेर अलीअ जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। तॾहिं त चवंदो आहियां, सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। ना ना बख्शल जे मथां भरोसो नथो करे सघिजे। मूंखे जॾहिं बि फोन कई आहे पुलिस में नथी आहे, पोइ कंहिंखे चवां? हा हा, हिकु माण्हू आहे जंहिंजे मथां भरोसो करे सघिजे थो। हेलो मीरा। सजाद खान, मां मीर। मीरा छा अञा ज़िंदा आई? सजाद खान, मां ज़िंदा आहियां, पर मौत मुंहिंजे मथां लामारा ॾींदो वते थो। मीरा तूं आई किथे? सजाद खान, छा तुंहिंजे मथां भरोसो करे सघां? मां चालू मीरा सजाद खान, मां बंद जे भर में आहियां ऐं मूंखे टंग में गोली लॻाई। जेकॾहिं टंग जो इलाज न थियो त मुंहिंजी टंग ख़राब थी वेंदी। इन करे तूं उते ई रह, असां अचूं था। सजावल वॾी ताक़त थो रखे। जेकॾहिं उन असांजी मदद कई न त नवाब असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। अदी, जी भेण। छा सच में सिजावल नवाब खान का वधिक ताकतवर आहे? मूमल, जेकॾहिं ईअं न हुजे हा न त असां नवाब खान जे अॻियां हुजऊं हा। छा सिजावल असांखे कोर्ट वठी वेंदो? अञा घर नाहे आयो, अचे त पोइ सलाह कयूंसि था। अचो मानी तैयार थी विया, खाओ। हा, खाऊं थी। सिजावल खान राति जो कंहिं वक़्तु घर में ईंदो आहे? कॾहिं त सवेर ईंदो आहे ऐं कॾहिं अधु राति जो, वरी कॾहिं त ईंदो ई न आहे। छा सॼी राति घर खां ॿाहिरि गुज़ारींदो आहे? हा, अञा कम ई अहिड़ा आहिनि। ॾींहं जो बि उहो सजावल खे घर में न आहे ॾिठो, असांखे छॾे वियो आहे त वरी पहिरियों ई न कयो अथई। थी सघे थो असांजे करे घर में न ईंदो हुजे। ईअं न आहे मूमल, हू बि नेरान करे वेंदो आहे, बाक़ी ॿिनि परनि जी मानी उताक ते घुराईंदो आहे। तव्हां उनजो था पुछो को कमु आहे? हा, बसि सजावल खे इहो चवणो हुयो त हू असांजी मदद कंदो। तव्हांजी पूरी मदद कंदो, इन ॻाल्हि जो ख़ौफ़ न कयो, तव्हांखे धोखो कोन कंदो।
मूसा ही दरिया खान अलाए कहिड़ी मिट्टी जा ठहियल आहिनि। चवनि था जेतिरो टार्चर कयो पर मीर जो ॾस कॾहिं कोन ॾींदासीं। सर टार्चर करण खां पोइ बि वात नथा खोलनि। किथे ईअं न थिए त असांजा दुश्मन न थी पवनि। तूं सही थो चवे। मूसा सां अॼु ताणी नवाब खान ई न पुॼी सघियो आहे। असां त नंढा मुलाज़िम आहियूं। सुभाणे जे पासो वठी ॼण कुख वारी बंदूक त ख़बर बि कोन पवंदी। उन करे मीर खे कंहिं ॿिए तरीक़े सां ॻोल्हणो पवंदो। हिननि सां मथो मारी करणु अजाई आहे। सर मां त सम्झां थो त मीर इन जंग वारे पासे आहे। इन एरिया में जे फोर्स वधाए ऐं मीर जे पोयां लॻूं न त मीर असांखे मिली पवंदो। त पोइ ठीकु आहे, अचे इकबाल साहब त फोर्स वधाइण जी रिक्वेस्ट कयूंसि था। इकबाल साहब चवंदो त फोर्स न वधायो, इन्हनि ते टार्चर कयो, इन्हनि खां ई सची करायो त मीर कहिड़े तरफ़ आहे। त पोइ ठीकु आहे, इहो कमु शरीफ साहब खे था ॾियूं, बाक़ी इहो कमु मां न कंदुसि। चाचा मीर हिते त कोन आयो आहे? न पुट, हिते त कोन आयो आहे। पोइ वियो त काॾे वियो? पुट बख्शियल, मीर त तोसां ई गॾु हुयो, तोखे ई त ख़बर हुअणु खपे। मूंसां गॾु हुयो, ज़ख़्मी थी पियो आहे, पुलिस जी गोली लॻल अथसि। अबा गोली लॻल अथसि? पोइ त पुलिस खां घणो वक़्तु लिकी कोन सघंदो। अञा त पुलिस खां लिकंदो रहे थो। तो वटि मीर जो नंबर हूंदो न, मिलाए हवालो वठीसि। नंबर बंदि अथसि, खोलींदो त पुछंदोसांसि। पुट बख्शियल, मीर मिली वञेव न त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हा चाचा ज़रूर। तूं भला वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि कराए वठां। बेगुला ॾे ख़बर आहे, सालू नज़र ई कोन थो अचे, काॾे कम सां मोकिलियो अथईं छा? चवी छा पोइ अंधो थी पियो आहे त मूंखे ॿुधाए त सही न त मुंहिंजी नज़र न आहे, मां अंधो आहियां त कंहिं डॉक्टर खे बि ॾेखारिया आहे। माण्हू छा चवंदा त बेगुल एॾी बेशरम थी पई आहे जो मुड़ुसु अंधो थी वियो पर हुन जूं अखियूं न ॾेखारियईं, हुन जो इलाज न कराई। हा हा चवी छा थी चरी थी छा? चरी अकुल कोन्हे छा? मां ॾिसां पियो थो, अलाह साईं जी महिरबानी सां सभु कुझु नज़र थो अचे। हे ॾिस तूं वेठी आई मुंहिंजे साम्हूं, ॾिसां पियो न तो कीअं थो चवंदो। हाणे पाण ई त चयई त मूंखे नज़र नथो अचे, मां अंधो थी पियो आहियां। न न, जेका शइ मुंहिंजे नज़र में न ईंदी ज़रूर मां कंहिंखां पुछंदुसि हिन में ॾोह कहिड़ो आहे। न न, तोखे सफ़ा ठुप नज़र नथो अचे, सफ़ा अंधो बेदीदो थी पियो आहे। हे पोयां ॾिस तुंहिंजे इहो अधो ई त सुतो पियो आहे, ॿियो वरी केरु आहे? अञा चवे थो त मूंखे नज़र थो अचे। अरे कमाल थी वियो यार, वो चवंदा आहिनि छोकिरो कुल्हे ते बाबू तार कजे, हे पाछे में सुतो पियो आहे, मूंखे ख़बर ई कान्हे। पर ॿुधो किथे गुज़ारे थो कोन पियो आहे, न त माण्हू चेरो माण्हू चुरपुर कंदो आहे, खग गुरगो कंदो आहे, हे बाट कयो सुतो पियो आहे। अलाह साईं ख़ैर कजाए, अलाए प्यारो करे अलाए छा। ओ सालू ओ मुंहिंजा साला ओ जेरो ही बरिए जागा थो असल में छप आहियो सुतो पियोसि। मां सोचा पियो त तव्हां जा मुंहिंजे बारे में राया छा आहिनि। तव्हां मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे घर ते कब्ज़ो कयूं वेठा आहियो त मुंहिंजे बारे में छा सोचींदा हूंदव? अయ్యా से भाव थी करे भेण ते शक तो करे, मुआ नांगन खादल असा हिकड़ो लफ्ज भी तूने खिलाफ गालायो से ॿुधाए ना त पो कीअं इहो इल्जाम हई बेगुल ते? ख़बर भी अथई त बेगुल भला है। आधी जॾहिं भला आई त वञी कंहिं बिर में रहो न। मूं त पंहिंजे घर जा सभु टुंगड़ा बिरूं बंदि करे छॾियूं। हाणे घर छॾियो, जान छॾियो मुंहिंजी त को सुख जो साह खणा। मखण ॿुधे तो न इन नोर जूं ॻाल्हियूं, असां लाइ चवे छा थो, सोचे छा थो, अलाए छा था इन जे दिमाग़ में ख़्याल हलनि। बेगुल छॾीस, ॿार आजा, नंढड़ो ॿार आ, नंढड़ो ॿार वॾे सां विढ़ंदो आहे न पुॼी सघंदो आहे न पोइ गारियूं ॾींदो आहे। हे वीचारो असां सां नथो पुॼी सघे, पोइ गारियूं पियो ॾे गारियूं एतिरियूं गारियूं ॾे जो थकिजी वरी सुम्ही पई। सुबुह बाबा सुबुह ॿुधाई हा दिलि में गारियूं थो ॾिए। असांखे ॿुधण में कोन्हे आहे, दिलि वारियूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि छा? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।